प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, मुल्क में चूंडूं कॾहिं थींदियूं ऐं चूंड जी तारीख़ ॾियण जो अख़्तियार कंहिं वटि आहे? गुज़िरियल ॾींहं जे बहस खां पोइ अॼु सदर जो मोकिलियल ख़त जेको आहे उहो वज़ारत कानून वारी वज़ारत वटि मौसूल थियो आहे। हाणे कानून वारी वज़ारत इन बाबति पंहिंजो नुक़्ते नज़र कॾहिं थो पेश करे, उहो असां उन ते ॻाल्हाईंदासीं ऐं इन ते बि ॻाल्हाईंदासीं त जेकॾहिं चूंडूं डिले पई थियनि, छाकाणि त अॼु जेको कंवर दिलशाद आहे अॻूणो इलेक्शन कमीशन जो सेक्रेटरी उन ऐं हींअर निगरान सूबाई वज़ीर बि आहे पंजाब में, उनजी इहा स्टेटमेंट त उनखे मई 2022 ताईं चूंडूं थींदे नज़र न पियूं अचनि, त हीउ हिकु तमामु वॾो अरसो थींदो। छा आइनी जेको मुद्दो आहे उहो इहो आहे त 90 ॾींहं उनखां अलावा अगरि CCI जे इजलास में जॾहिं सेंसस जे हवाले सां CCI जे इजलास मंज़ूरी खां पोइ अगरि तकबंदी जी ॻाल्हि कई वञे त उन लाइ बि फ़क़ति 4 महीना बक़ौल इलेक्शन कमीशन जो उनखे खपनि। मई 2024 हिकु वॾो टाइम थींदो ऐं अगरि मई 2024 खां पोइ ताईं बि अगरि चूंडूं न पियूं थियनि त पोइ सियासी पार्टियुनि जो लाइ अमल कहिड़ो हूंदो? छा सियासी पार्टियूं इन ते रज़ामंद आहिनि त जेसिताईं मुल्क में माहौल साज़गार थिए, मुल्क मुआशी तौर ते बहितर थिए तॾहिं चूंडूं करायूं वञनि, या सियासी पार्टियूं सम्झनि पियूं त जेसिताईं चूंडूं न थींदियूं, जेसिताईं हिकु इलेक्टेड हुकूमत न ईंदी, तेसिताईं मुल्क में सियासी मुआशी इक़्तिसादी आइनी ऐं कानूनी बहरान जेको आहे उहो जीअं जो तीअं रहंदो। त प्रोग्राम जी हिन विषय में असां इन ते ई ॻाल्हाईंदासीं। ऐं असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे डॉक्टर सफ़दर अब्बासी साहब, पाण GDA जा मरकज़ी रहनुमा आहिनि। उन सां गॾोगॾु अली पल साहब, पाण तहरीक इंसाफ़ सिंध जा जनरल सेक्रेटरी आहिनि। ऐं असांखे जॉइन कंदो डॉक्टर सोहराब सरकी साहब, पाण पीपल्स पार्टी जा मरकज़ी अॻवान आहिनि, सिंध असेंबली जा अॻूणा मेंबर आहिनि, अॻूणा सूबाई वज़ीर आहिनि। डॉक्टर सफ़दर अब्बासी साहब, सर अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। सर, चूंडूं थींदे नज़र अचनि पियूं, चूंडूं हिन ई साल थींदियूं, ईंदड़ साल थींदियूं, कॾहिं थींदियूं? हिन में त हाणे जेको आहे सो को शक न रहियो आहे त जेकी गुज़िश्ता हुकूमत हुई, जेके बि उन्हनि फ़ैसिला कया, जेके बि कानून में उन्हनि तरमीम कई ऐं जेके बि आख़िरी ॾींहं ते जेका ॾींहंनि में जेके बिल पास थिया उन खां पोइ त हाणे को भाम हिन ॻाल्हि में न रहियो आहे त जेका आइनी तौर ते भली पोज़ीशन कहिड़ी बि उनजो ज़िक्र कयो वञे, पर हिन में को भाम रहियो आहे त जेका इलेक्शन कराइण जी हाणे कुवत ऐं ताक़त आहे उहा सॼी इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान वटि अची वई आहे। हाणे हुनमें उन सॼे अमल में जेके गुज़िश्ता ॾींहंनि में आख़िरी ॾींहंनि में ख़ासि तौर ते जेका PDM जी गवर्नमेंट हुई, उन जा जेका कानून पास कया विया आहिनि उन खां पोइ, ऐं ख़ासि तौर ते जॾहिं CCI जे अंदरि सेंसस जे हवाले सां जॾहिं हिकिड़ी मुश्तरका जेको आहे सो हुनजे मथां ऑथेंटिकेशन थी, ऐं सभिनी वज़ीर आला वज़ीर आज़म ऐं वज़ीरनि जेके CCI जा मेंबर आहे उन्हनि इहा करारदाद पास कई त बाबा हीउ जेको सेंसस थियो आहे हिनखे ऑथेंटिकेट जॾहिं उन्हनि कयो त उन खां पोइ हिन में का ॿी राय न रही त इलेक्शन कमीशन खां पोइ यकीनन जेको आहे सो हिकिड़ी डिलिमिटेशन प्रोसेस में वेंदो। ऐं जेको उन शेड्यूल ॾिनो आहे उनजे मुताबिक़ अर्लीस्ट पॉसिबल बि जेका इलेक्शन पॉसिबल आहे उहा शायदि ग़ालिबन मार्च में थी सघे थी पई, पर इन विच में जेकी जेको तव्हां कंवर दिलशाद साहब जे बारे में ज़िक्र कयो त कंवर दिलशाद साहब एक्स सेक्रेटरी आहे, हुनजी जेका पंहिंजो इन्हनि क़वानीन ते जेका हुनजी गिरफ़्त आहे उहा यकीन मज़बूत आहे। उन हवाले सां जेको आहे पंहिंजा जेके बि एक्सपर्ट कमेंट्स आहिनि उहो ॾींदो रहंदो आहे। हाणे जे उनजी ॻाल्हि इहा आहे त पोइ शायदि इहा इलेक्शन कमीशन जी जेका पंहिंजी सोच बि थी सघे थी पई, त पोइ इन सॼे अमल में हिन महिल जेका ॻाल्हि नज़र अची रही आहे त घटि में घटि मार्च 15 खां अॻु में मूंखे इलेक्शन कोन थी नज़र अचे। ऐं जेके जेके क़वानीन पास थिया आहिनि ऐं सदर साहब जो जेको कंटेंशन हुई त बाबा आइनी हक़ जेको आहे मुंहिंजो आहे उनखे बि इलेक्शन कमीशन रद्द करे ऐं उनखे वापसि ॾिनो आहे, उहो वियो आहे वज़ारत कानून ॾे। हाणे वज़ारत कानून ते कहिड़ो तबसरो कंदी उनखे तव्हां पिया सम्झी सघो था पिया। सो हिन महिल जेका त मां जेके इहे ॿई अमल जेके हुया ख़ासि तौर ते जेका क़वानीन में तरमीम थी आहे ऐं पंहिंजो सुप्रीम कोर्ट जो जेको ओरिजिनल फ़ैसिलो उनखे उनखे न मञियो हुयो त बाबा 90 ॾींहंनि में इलेक्शन थियणु खपे, ऐं वरी CCI में जेका करारदाद पास थी आहे ऐं जंहिं सेंसस खे नए सेंसस खे ऑथेंटिकेट कयो आहे त उन खां पोइ यकीनन जेको आहे सो जेका ज़िमेदारी जेका आहे सही अमल जी उहा वधीक जेको आहे हिन PDM जी गवर्नमेंट थी अचे थी पई। ऐं मां सम्झां थो पियो त हाणे जे हुनजी तरफ़ो इहो चयो थो त बाबा न इलेक्शन जल्दी करायो त पोइ उहे उन सॼे इक़दामात खे जेको आहे सो जेको आहे रिवर्स करिणो पवंदो। मां नथो सम्झां हिन महिल काई बि कुवत या काई बि पार्टी इन पोज़ीशन में आहे जो हिनखे रिवर्स करे सघे। पर इन सॼे अमल में मां आख़िरी ॻाल्हि कयां, इन सॼे अमल में जेका मूंखे ॻाल्हि नज़र अची रही आहे उहा इहा त हिकिड़ो वॾो पॉलिटिकल वैक्यूम क्रिएट थी वियो आहे ऐं इहो वैक्यूम वञे थो वधंदो। ऐं जेका
पार्टियुनि जी जेका सियासी हिकिड़ी पंहिंजो अमल हुयो जी सर। उन में जेको आहे सो हिकिड़ो फुक़दान बि थी वियो आहे ऐं हिकिड़ो पॉलिटिकल स्पेस जेका हुई सियासी पार्टियुनि लाइ सियासी जमातुनि जे लाइ उहा आहिस्ते वञे थी घटिजी थी वञे पई ऐं हिन सॼे अमल में जेको आहे सो मां सम्झां थो कि जी रिस्पॉन्सिबिलिटी यकीननि जेको आहे गुज़िरियल 16 महीननि जी जेका गवर्नमेंट हुई उन्हनि खे वठणी पवंदी ऐं जे अचण वारे ॾींहं में नज़र ईअं थो अचे पियो त बाबा इहा इलेक्शन जेका आहे इहा घटि में घटि 15 मार्च पर ताईं मुमकिन थी वञे। पर डॉक्टर साहब ये कि बज़ाहिर जवाज़ पे ॼाणाए इलेक्शन कमीशन या CCI जो इजलास जी जेका सेंसस जे हवाले सां जेका मंज़ूरी हुई उनजो अव्हां बि ज़िक्र कयो अव्हांखे लॻे थो पियो त इहे ई सबब आहिनि या अव्हांखे लॻे थो पियो त के हिडन सबब के ॿिया आहिनि जिन जे करे इलेक्शन खे डिले कराइण जी कोशिशि कई? हिन में त को हाणे शक न रहियो आहे न त पाकिस्तान जी जेका एस्टेब्लिशमेंट आहे उनजो हाणे किरदारु आहिस्ते आहिस्ते वञे थो वधंदो जॾहिं तव्हां पंहिंजो नेशनल सिक्योरिटी कमेटी ठही उन में रिप्रेज़ेंटेशन जे हवाले सां ॾिसूं या उन खां पोइ वरी जेका पंहिंजो असांजी इहा स्पेशल इन्वेस्टमेंट काउंसिल जेका ठही उन हवाले सां ॾिसूं त आहिस्ते आहिस्ते यकीननि हिन में को शक कोन्हे को त जेको सियासतदाननि पंहिंजी पॉलिटिकल स्पेस कंसीड कई आहे ऐं सियासतदान जेको आहे पंहिंजी उहा स्पेस बरक़रार न रही सघिया आहिनि ऐं मां तव्हांखे पोइ ते वठी ईंदुसि जीअं 2008 ते वञूं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जी शहादत खां पोइ मां हिकिड़ी ॻाल्हि जेको कंदो रहियो आहियां त मोहतरमा जी शहादत खां पोइ जेका पॉलिटिकल लीडरशिप आहे उनजो वॾो क्राइसिस पैदा थी चुको आहे ऐं मुंहिंजी नज़र में हीअ जेका पॉलिटिकल लीडरशिप हिन महिल असांजे साम्हूं आहे कहिड़ी बि जमात जी हुजे उनखां अहिड़ियूं ग़लतियूं थी चुकियूं आहिनि ऐं अहिड़ी हुनजी पॉलिसीज़ रही चुकियूं आहिनि जेका आहिस्ते आहिस्ते उहा पॉलिटिकल स्पेस जेका मफ़कूद थींदी थी वञे पई ऐं इन जे सॼे अमल में जॾहिं तव्हां पॉलिटिकल स्पेस कंसीड कंदव त उहो नेचुरली ॿिया इदारा उहा स्पेस ऑक्यूपाए कंदा त मां सम्झां थो हिन में कोई शक कोन्हे को हाणे ऐं अचण वारे ॾींहंनि में जेका जीअं जीअं वक़्तु गुज़रे थो पियो तीअं तीअं मूंखे लॻे थो पियो त पॉलिटिकली जेका असांजी लीडरशिप आहे इहा रिडंडेंट थींदी थी मूंखे नज़र अचे। पर डॉक्टर साहब अव्हांखे कोई बहस नओं छेड़ियो आहे यकीनन मां हिन ते तव्हां खां ज़रूरु कमेंट ज़रूरु अव्हां सां हिन ते ॻाल्हि ॿोल कंदुसि त जेको अव्हां चओ पिया त सियासी क़यादत जेको फेल्यूअर आहे या सियासी क़यादत जेको पंहिंजो स्पेस घटि कयो आहे हुनजा सबब कहिड़ा अव्हां सां वरी मां डॉक्टर साहब वरी ॿीहर अव्हां वटि ईंदुसि पर अलीपल साहब खे प्रोग्राम में कयूं। अली साहब प्रोग्राम में ख़ुशि आमदीद सर। अली साहब मुंहिंजो आवाज़ु अव्हां ताईं अचे पियो? अली साहब अव्हां पंहिंजो मोबाइल अव्हां जो जी अली साहब मुंहिंजो आवाज़ु अव्हां ताईं अचे पियो सर? अच्छा अलीपल साहब जो माइक म्यूट आहे। अलीपल साहब सां असां जीअं राब्तो थिए वरी ॿीहर थिए थो त आउं उन खां ज़रूरु कमेंट जी 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 अली साहब हाणे अव्हां ॾाढो तफ़सीली ॿुधो जी 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 अली साहब अव्हां ॾाढो तफ़सीली ॿुधो डॉक्टर सफ़दर अब्बासी साहब खे। मुंहिंजो ऐं असां सभिनी जो डॉक्टर साहब वॾो आहे ऐं असांजी उमिरि आहे डॉक्टर साहब जो तजुर्बो आहे जी। डॉक्टर साहब जी चयो त सियासी पार्टियुनि लाइ स्पेस घटिजी वियो आहे ऐं हींअर लाड़काने मां थींदो सखर मां थींदो लाड़काने पहुचां पियो जी। इहो रुगो सियासी पार्टियुनि लाइ न पर सभिनी शहरनि लाइ बि स्पेस घटिजी वियो आहे। किथे आहे फ्रीडम ऑफ स्पीच, किथे आहे फ्रीडम ऑफ असेंबली? 10 माण्हू मीटिंग था कनि त खंभिजी था वञनि जी। को माण्हू ॻाल्हाए थो त उहो गिरफ़्तार थो थी वञे ऐं 14 अगस्त ते 144 जी भंजकड़ी जी FIR 188 लॻी पई आहे। इहे मुल्क कोन हलंदा आहिनि, कानून जी हुकुमरानी हूंदी आहे त पोइ मुल्क हलंदा आहिनि। पार्लियामानी डेमोक्रेसी किथे आहे? पार्लियामानी डेमोक्रेसी पाकिस्तान में पीपल्स पार्टी 5 हथ वधाए चुकी आहे। CCI में जॾहिं पीपल्स पार्टी उते वही गॾिजी चयो त बाबा हाणे डिलिमिटेशन थींदी 3 महीना अॻिता पोइ ओॾी महिल सही करे अॼु वरी साॻी पीपल्स पार्टी जेको आहे सो प्रेस कॉन्फ्रेंस बि करे त इलेक्शनूं जल्दी थियणु घुरिजनि। अड़े बाबा कंहिंखे चरियो था ठाहियो तव्हां CCI जो फ़ैसिलो तव्हां कराया आहियो। असल में रीज़न हिकिड़ो ई आहे, को ॿियो रीज़न कोन्हे। हिकिड़ो ई रीज़न आहे त सभु इमरान ख़ान खां PTI खां ख़ौफ़ज़दा आहिनि, ॾिनल आहिनि। डॉक्टर साहब भले न चए या ॿियो केरु न चवे पर सभिनी खे ख़बर आहे त अॼु जे इलेक्शन थी त 70% सुभाणे थी त 80% परीहं थी त इमरान ख़ान 90% वोटनि सां गॾु हिन पार्लियामेंट में ईंदो भले केरु रोकण लाइ। हाणे मसइलो रुगो हिकिड़ो आहे त इमरान ख़ान जी क़बूलियत कोन्हे, पॉपुलरिटी हुनजी आहे, क़बूलियत कोन्हे। सीनियर सियासतदान आहे डॉक्टर साहब बिल्कुलु इन ॻाल्हि खे मुआरी खे इंडोर्स कंदो। अचूं था इन ॻाल्हि खे बचे छा थो? पॉलिटिकल पार्टी थो बचे। ही जेको इहे सभु उन्हनि वॾनि असांजे दोस्तनि जा माण्हू आहिनि जेके हिन मुल्क खे हलाइनि पिया।
असांजे पार्टनरशिप मुल्क खां इंडिया खां सिखणु घुरिजे त जीअं इंडिया ठहियो आहे तीअं असांखे ख़बर ई न आहे त हुनजो चीफ ऑफ आर्मी स्टाफ केरु आहे. वी डोंट नो हिज नेम इवन. केरु आयो केरु वियो ख़तम थी वई. डेमोक्रेसियूं ईअं हलंदियूं आहिनि. असां वटि पर अली साहब कते कलामी वाफ अली जेसिताईं इलेक्शन न कराईंदो तेसिताईं माशी स्टेबिलिटी न ईंदी. जी 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 अली साहब हाणे अवां जेको नुक़्ते नज़र हुयो पंहिंजी जाइ ते, पर अवां नथा सम्झो त जॾहिं अवां इक़्तिदार में हुयो ऐं अवां वटि हिकिड़ो ॾाढो सुठो स्पेस हुयो, उन वक़्तु अवां पिण इहो साॻियो कमु कयो जेको अवांखे न करणु घुरिजे ऐं जंहिंजो हाणे अवां लोड़ियो था पिया. अवां खां जी चयो त पावर हाणे इलेक्शन कमीशन वटि अची वियो आहे. जी कोन्हे पावर डॉक्टर साहब इलेक्शन कमीशन वटि. जॾहिं सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन खे घुरायो त उन वक़्तु बि हुन कॉन्स्टिट्यूशनल रेस्पॉन्सिबिलिटी हुई त इलेक्शन कराए. उन वक़्तु हुन न कराई. रिसोर्सिस बि हुआ. अॼु बि इहा इलेक्शन कमीशन जेकॾहिं पोयां ॾंडो ॾिजेसि त कराईंदी, पर न कराईंदी छो जो मथे जा हुनखे सिग्नल न आहे मिलियल. सो हिते असां वटि सॼा पावर हिकिड़े ई माण्हू वटि अची गॾु आहिनि, जंहिंजे साम्हूं जुडिशरी, इलेक्शन कमीशन, पार्लियामेंट सभु सरेंडर करे चुका आहिनि. ऐं इन ॻाल्हि खे सभु माण्हू आम शहरी सम्झे थो. ऐं पॉलिटिकल स्टेबिलिटी खां सवाइ इकोनॉमिक स्टेबिलिटी न ईंदी. माण्हू ईअं छो था भॼनि, चवंदा असां खाइण लाइ. बाक़ी सियासतदाननि खे हाणे इंक्लूडिंग मी हाणे माण्हू अची घरनि में मारींदा, चवंदा बाबा इहो सॼो अव्हांजे करे थियो आहे. ठीकु आहे, अवां सम्झो पिया त सियासतदाननि पिणु इहो जेको माज़ी में जेको कुझु कयो उहो पिणु हिन अमल में शरीक आहिनि. अच्छा डॉक्टर सफ़दर साहब, अवां चयो त सियासी क़यादत पंहिंजो स्पेस घटाए पई, पंहिंजो उहो त नज़र अचे पियो, पर अवां नथा सम्झो त मोहतरमा जी शहादत खां पोइ सियासी पार्टियुनि पंहिंजी अचीवमेंट बि कुझु हासिलु कयो. मिसाल 18वीं तरमीम हिकिड़ी वॾी अचीवमेंट हुई तमामु सियासी क़यादत जी उन में, या उनखां पोइ जेका कानून साज़ी थी आहे. हींअर असां PDM खे नथा अटकयूं, उनखां अॻु वारी जेका कानून साज़ी थी आहे, त सियासी पार्टियुनि जिते पंहिंजो स्पेस घटि कयो आहे उते कुझु अचीवमेंट्स बि कयूं आहिनि सर. ये पंज हिते ज़रूरु मौजूदु आहिनि पंहिंजो असद बाबा. ये पंज हिते ज़रूरु शयूं मौजूदु आहिनि, हुन में मां हुनखे डिनाए न कंदुसि. पर ओवर द इयर्स तव्हां ॾिसो त पॉलिटिकल लीडरशिप जी जेका हिकिड़ी पॉपुलर लेवल हुई उहा आहिस्ते आहिस्ते घटिजी चुकी आहे. ऐं मां अली मुंहिंजो नंढो भाउ आहे, मां हिकिड़ी ॻाल्हि बि इहा बि जेको आहे ऐड कंदुसि त PTI पंहिंजे दौर में उन हिसाब सां पंहिंजी पॉलिटिकल लीडरशिप खे अॻिते न वधाए सघी, ऐं हू बि आहिस्ते आहिस्ते पंहिंजो जेको इक़्तिदार जी जेका मंज़ार हुई उन में आहिस्ते आहिस्ते जेको आहे गुम थींदी वई. को शक कोन्हे कयो त ख़ान साहिब हिकिड़ी पॉपुलर पॉलिटिक्स में पॉपुलर रहनुमा मौजूदु आहे, पर ख़ान साहिब जेका लड़ाई जंहिंमें पइजी वियो उनजी हथियार ख़ान साहिब वटि कोन हुया. ख़ान साहिब जेको आहे सो इहो शायदि असेस न करे सघियो त मां जंहिं लड़ाई में वञा थो पियो, उन लड़ाई में उन लड़ाई खे विढ़ण लाइ मूं वटि हथियार बि आहिनि, मूं वटि हथियार कोन्हनि के. तो हिन महिल जेको मां सम्झां थो पियो त PTI बज़ाते ख़ुदि बि खणी पॉपुलर लेवल ते केतिरी बि पंहिंजो अॻिते हुजे, ख़ासि तौर ते पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में, पर पॉलिटिकल स्पेस उहे बि लूज़ करे चुका आहिनि. ऐं जेका हुननि जी जेका लीडरशिप जेका बि हुन सां गॾु हुई आहिस्ते आहिस्ते तव्हां ॾिसो त यानी पहिरें ॾींहंनि में जेको आहे केतिरी हुनजी लीडरशिप जेको आहे हुनखे छॾे हली वई, या जेको आहे चुप करे वेही रही हुननि जा वर्कर, हुननि जा माण्हू, हुनजी सपोर्ट बेस पंहिंजे ज़रूरु पंहिंजे हिते क़ाइमु आहे. पर हू बि पंहिंजो इन सॼे अमल में जेको आहे ख़ान साहिब जेको आहे हुनखे कंटिन्यू न करे सघियो. अचण वारे ॾींहंनि में मां सम्झां थो हुन लाइ बि ॾुखिया ॾींहं आहिनि, PTI लाइ बि ॾुखिया ॾींहं आहिनि. मां जेको आहे हिनखे को सुठो सवण नथो सम्झां पियो पंहिंजे हिते, पर सवाल इहो थो पैदा थिए त अॼु जे तव्हां ॾिसो त पॉलिटिकल लीडरशिप जेका एतिरी कमज़ोर थी चुकी आहे जो ॿिया इदारा जेको आहे हुन ते जेको आहे बरतरी हासिल करे विया आहिनि. मां जहिड़ो पॉलिटिकल वर्कर जेको आहे असां महसूसु कंदा आहियूं त लोकल लेवल ते जीअं मां लाड़काणे में वेठो आहियां त लाड़काणे में पंहिंजो जहिड़े क़िस्म जी जेको आहे पीपल्स पार्टी सिंध जे अंदरि जेका गुज़िश्ता 15 सालनि में जंहिं क़िस्म जी हुन पॉलिटिक्स करे जेको आहे हर शइ खे हुननि जेको आहे साइड लाइन करे ऐं हर शइ खे जेको आहे बुलडोज़ करे जेका हुन सियासत करण जी कोशिशि कई आहे, त हुन में अल्टीमेटली जेको आहे मूं जहिड़ा सियासी वर्कर बि इन ॻाल्हि ते मजबूर था थियनि पिया त जेको आहे असां जेको आहे उन्हनि दोस्तनि खां हिमायत वठूं या उन्हनि दोस्तनि खां हिमायत वठूं जेके हिन महिल जेको आहे इन सॼी पंहिंजो इन सॼे अमल में जेको आहे एडमिनिस्ट्रेटिवली स्ट्रॉन्ग आहिनि. मुंहिंजी नज़र में इहा जेका ॻाल्हियूं थियूं आहिनि इहे ग्रेजुअल थियूं आहिनि. मां नथो चाहियां 2008 खां इमीडिएट पोइ, पर मां इहो यकीन सां सम्झां थो पियो त मां उन महिल बि इहा असेसमेंट कई त जीअं वक़्तु गुज़रंदो मियां साहिब जेको आहे मुंहिंजे नज़र में पॉपुलर लीडर हो, पर मियां साहिब
पंहिंजी जेको आहे सो हिकिड़ो लॉस फिगर मूंखे नज़र आयो। हिकिड़ी पॉपुलर लेवल ते हुयो बि आहे बि, पर हिन महिल उहो अटक जेल में क़ैद ऐं जेको आहे हुनजी का सुनवाई कोन्हे का। बिल्कुलु सही बचो। जेको आहे ही सॼे अमल में उहा जेका पॉलिटिकल लीडरशिप आहे पीपल्स पार्टी त उहो ई जेको आहे पंहिंजी जेको आहे पॉलिटिकल जेका हुनजी स्पेस आहे या जेका पॉलिटिकल हुनजी जेका जेकी सोच हुई उहो पंहिंजी सोच खां जेको आहे परे थी चुकी आहे। तो इन सॼे अमल में मूंखे इहो नज़र अचे थो त अचण वारे ॾींहंनि में इन पॉलिटिकल स्पेस खे गेन करण लाइ वॾो जेको आहे जेको मरहलो आहे जेको सियासतदाननि खे उबूर करणो। ठीकु आहे, पर इहो सवाल वरी थींदो त पोइ अगरि इन तमामु त सूरत हाल में पोइ बि सियासी पार्टियूं ऐं सियासी कारकुननि वटि ऑप्शन्स कहिड़ा आहिनि, उन्हनि वटि हल कहिड़ो आहे, उन्हनि वटि इहो सॼो जेको लूज़ थियो आहे उनखे गेन कीअं कबो। वक़्फ़े खां अॻु असां ॻाल्हाए रहियासीं त चूंडूं कॾहिं थींदियूं, हिन वक़्त ताईं इहो ॼण त ग़ैर यकीनी वारी सूरत हाल आहे, चूंडूं कॾहिं थींदियूं ऐं उनखां अॻु में त चूंड जी तारीख़ ॾियण जो ऐलान कंहिंजो केरु कंदो, ऐलान केरु कंदो। सदर ऐं इलेक्शन कमीशन जे विच में जेका छिकताण हले पई, हाणे उहो फ़ैसिलो करिणो आहे वज़ारत क़ानून खे। उन हवाले सां सदर जेको वज़ारत क़ानून खे ख़तु लिखियो, अॼु उते उनखे ख़तु मौसूल थियो आहे। हाणे वज़ारत क़ानून उन हवाले सां पंहिंजो नुक़्ते नज़र कीअं थो पेश करे, कहिड़ो थो पेश करे, पर हिते सुवाल इहो हुयो त सियासी पार्टियुनि छा पंहिंजो स्पेस घटि कयो आहे, पंहिंजो स्पेस अगरि घटि कयो आहे त उनजा सबब कहिड़ा आहिनि, हाणे इहो स्पेस ॿीहर गेन करे सघंदा या कोन करे सघंदा। डॉक्टर सफ़दर अब्बासी साहिबु इन हवाले सां ॾाढो तफ़सीली ॻाल्हायो। अलीपल साहिबु, अव्हां डॉक्टर साहिब खे ॿुधो ऐं डॉक्टर साहिबु PTI चेयरमैन जे हवाले सां बि ॻाल्हि कई त उनजी जेका मक़बूलियत हुई ऐं आहे, पर सवाल इहो हो त जॾहिं उहो वॾी फाइट ते वञे पियो त उन वटि उहे हथियार हुया, उहा हिकमत अमली हुई, हाणे त उन जा जेके साथी हुया उहे बि आहिस्ता आहिस्ता हले पिया आहिनि। त पर सवाल इहो आहे अलीपल साहिबु त अव्हां जॾहिं 4 साल जे इक़्तिदार में रहियो त अव्हां सिखियो छा? सर सियासी कारकुन जॾहिं अपोज़िशन में रहे थो त हिकिड़ो थो रहे, जॾहिं इक़्तिदार में अचे थो त उन जा मामला ॿिया था बीहनि, त हिन 4 साल जे टेन्योर में अव्हां सिखियो छा? सही, सभिनी खां पहिरीं त आउं ॿुधाईंदुसि डॉक्टर साहब खे त जहिड़े जो जेको आहे न ही नॉन वायलेंट अदम तशद्दुद वारो जहिड़ो जेको आहे उन जो वॾे में वॾो हथियार आवाम आहे। जेकॾहिं असीं ॿियो को हथियार एक्सपेक्ट था करियूं वेहण लाइ असांखे खपे ऐं उहो असांजे हुन में हुजे त उहो आउं सम्झां त कोन्हे, उहो हक़ीक़ी कोन्हे। हक़ीक़ी जेका हथियार आहे सो अवाम आहे ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ वटि उहो हथियार हो। ख़ान साहब खे उहो इतमाद हो ऐं हुन जहिड़ो कयो आहे। हुन जहिड़ो इहो कयो आहे त भई पाकिस्तान जो सिविलियन पावर जेको आहे सो सिविलियन हुकुमराननि वटि आहे ऐं इख्तियार उन्हनि खे ॾिनो वञे, पोयां वेही को फ़ैसिलो करे उहो नामुमकिन मंज़ूर कोन्हे असांखे। ऐं ॿी ॻाल्हि त ॿुधायां त सभई पॉलिटिकल पार्टीज़ पंहिंजो स्पेस कोन विञायो आहे। उन्हनि पॉलिटिकल पार्टीज़ ऐं पंहिंजो पॉलिटिकल स्पेस विञायो आहे जिन एस्टेब्लिशमेंट जे अॻियां सरेंडर कयो आहे। जेके साम्हूं थी बीठियूं आहिनि उहे नून लीग हुई त उन वक़्तु पंहिंजे वक़्त में पंहिंजो स्पेस कवर कयो। पूरे मुल्क जी पॉपुलर पार्टी नून लीग हुई, डॉक्टर साहब वेठो आहे ऐं पोइ उन खां पोइ जेकॾहिं इमरान ख़ान साहब एस्टेब्लिशमेंट सां मुआदो अटकाए चयो त न बाबा सॉवरेन जेका आहे सा सॉवरेंटी अवाम जी आहे। त अॼु आउं तव्हां ॿुधाए छॾियां हींअर जेकॾहिं तव्हां भले कंहिंखां वञी पुछो इलेक्शन अनाउंस करियो ऐं असांखे वर्क जी बि ज़रूरत कोन्हे। जिते असांजो बिल्कुलु वोट न आहे उते बि 10,000 असांजो वोट हूंदो ऐं जिते असांजो अॻे चङो ख़ासो मुक़ाबले जो वोट आहे उते असांजी लीड हूंदी इंशाअल्लाह ताला। ऐं आउं ॻाल्हि कंदुसि हींअर त ही जेको प्रेसिडेंट ऐं इलेक्शन कमीशन जे विच में छिकताण आहे इहो बहरान पैदा कयो वियो आहे। हिकिड़े बहरान मां पाकिस्तान निकिरे थो कॉन्स्टिट्यूशनल मां, वरी पार्लियामानी बहरान, वरी पार्लियामानी में निकिरे थो त हींअर ॿिनि इदारनि खे विराए छॾियो अथनि प्रेसिडेंट हू, पर इख्तियार ॿिन्ही वटि कोन्हे। न को प्रेसिडेंट जे चवण ते इलेक्शन थिए न कोन्हे। जॾहिं हुननि खे धड़नि खे सूट कंदो तॾहिं इलेक्शन थींदी ऐं तॾहिं पर अवाम पंहिंजो वोट ॾेई चुकी आहे। तव्हां वञी ॾिसो हींअर मोटरसाइकिलनि ते लिखियो पियो आहे कैदी 804। अड़े बाबा मोटरसाइकिल वारो न उहिदेदार आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ जो, त कुझु रिक्शे वारे ते लिखियो पियो आहे कैदी 804। अली साहब हाणे गाॾियुनि जे पोयां एब्सोल्युटली नॉट लिखाइण सां या फेसबुक ते एब्सोल्युटली नॉट जी पोस्ट हणाइण सां असुल फ़ैसिलो सर उते त न थींदो न। असुल फ़ैसिलो त बैलेट बॉक्स में फ़ैसिलो थियणो आहे न। बाक़ी पोइ इहे केरु बि खणी विहारे छॾे त जीअं निगरान में विहारे छॾियो अथनि बेड़ा जेके निगरान में वेठा आहिनि हिननि खे मुक़ाबले में लाइजे। डॉक्टर सफ़दर अब्बासी जो लाड़काणो तक आहे। डॉक्टर साहब कंहिं पार्टी जे तरफ़ां बीहे पर खटींदो, इन जे साम्हूं बीहारीस भला मौज़ूम जे साम्हूं बीहारीनि हिननि खे जेके तव्हांजा मिनिस्टर हींअर टेक केयर वारा खया अथनि कोन थींदो न। तंहिं करे असुल सरचश्मो ताक़त जो आवाम आहे, जंहिंसां आवाम आहे असुल ताक़त उन सां आहे। पोइ हाणे फ़िलहाल तव्हां 2 साल रस्तो रोके सघो था, 4 साल रोके सघो था, पर असल में वरी इक़्तिदार में उहो ईंदो। डॉक्टर सफ़दर अब्बासी साहब, अव्हांखे लॻे थो पियो त जेका ॻाल्हि अलीपल साहब करे थो पियो त फेसबुक या सोशल मीडिया ते को सियासी मुहिम हले थी, उहा सुठी ॻाल्हि आहे, पर बैलेट बॉक्स फ़ैसिलो कंदो या अव्हांखे लॻे थो पियो त फ़ैसिलो अञा कंहिं टीं जाइ ते थियणो आहे?
पंहिंजो असद बाबा हिन वक़्तु त ॾिसो मां अली नंढो भाउ आहे, मां रिस्पेक्ट थो कयां पियो, हिकिड़ो हार्ड कोर सियासी वर्कर आहे जेको पंहिंजी नज़रिए ते बीठो आहे। इहो हिकिड़ो पॉलिटिकली मां सम्झो त वॾो हिकिड़ो चैलेंज हूंदो आहे त तव्हां पंहिंजी नज़रिए ते बीहो एॾी तलातुम में, एॾी जेको आहे मुखालफ़त में, उहो जेको आहे हिकिड़ो हिकिड़ी हुनजी जेका सियासी वर्क आहे पंहिंजा हिन महिल मसइलो डिफरेंट थी वियो आहे। मसइलो इहो आहे इलेक्शन वठणु। तव्हां जे ॾिसो त जनवरी में केपी ऐं पंजाब असेंबली जो जेके असेंबली डिज़ोल्व थियूं त उहे इलेक्शन अॼु ताईं जेको आहे अगस्त ताईं बावजूदु सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर जे पंहिंजो खान साहिब न वठी सघियो, या जेको हुनखे न मिलियूं। मां इहो नथो चवां न वठी सघियो, हुनखे न मिलियूं। इशू हिन महिल इहो आहे त जेका इहा मां जे पॉलिटिकल स्पेस जी मफ़ूज़ थियण जी ॻाल्हि थो कयां, इहो इन कॉन्टेक्स्ट में आहे त हाणे इहो पॉलिटिकल स्पेस में इलेक्शन वठणु जेको आहे इहो बि हिकिड़ो वॾो पंहिंजो वॾो जेको आहे हिकिड़ो सियासी जदोजहद या हिकिड़ी वॾी जेको आहे सो पंहिंजो इहो हिन पॉलिटिकल वैक्यूम में इहा इलेक्शन वठण बि हिकिड़ी मुंहिंजी नज़र में हिकिड़ो वॾो पंहिंजो मरहलो हूंदो। ऐं जीअं तव्हां ॾिसो था पिया, जीअं तव्हां ॾिसूं त पोइ त पंजाब असेंबली केपी त जनवरी में डिज़ोल्व थी करे ॿिए ताईं बि जेको आहे त कोन थी थिए पई। मुंहिंजी नज़र में इहा तव्हां इहा ॻाल्हि जेका आहे इनखे असांखे एड्रेस करणो पवंदो भई सियासी वर्कर जे सियासी कारकुन जे, त हीअ जेको आहे हीअ जेका खला अची वई आहे न, खला खे कीअं पोतो करे सघिजे, ऐं जेको आहे इहा वापसि जेका पॉलिटिकल स्पेस आहे इहा कीअं थी वठिजी सघे थी। आया इहा झेड़े सां वठिजी सघे थी, आया इहा नेगोशिएशन सां वठिजी सघे थी, भई आया जेको आहे सो सॼो जेको अमर थी वियो आहे हिन महिल थियो आहे, ऐं इहो जेको हिन महिल अमर आहे इहो छा एतिरो जल्दी जेको आहे ख़तमु थी वेंदो। मां सम्झो थो इन ॻाल्हि ते हिकिड़ी पॉलिटिकल जेको आहे सो डायलॉग जी ज़रूरत आहे त हाणे अचण वारी आहे। ऐं जीअं मां तव्हांखे चवां थो त उहा पॉलिटिकल लीडरशिप रही आहे जेका लीडरशिप हुई। मां 1970 खां वठी असेंबलियूं ॾिसां थो पियो, 1970 खां वठी जेके असेंबलियूं हुयूं आहिस्ते आहिस्ते उनजो जेका कैलिबर आहे उहो घटि थींदो वियो। मुंहिंजी नज़र में असांखे हिन महिल जेको आहे जंहिं ॻाल्हि ते सोचणु खपे उहो इहो आहे त हीअ जेका पॉलिटिकल स्पेस असां कंसीड करे चुका आहियूं, या जेका इलेक्शन न थी रही आहे इनखे वठण जो कहिड़ो तरीक़ो आहे। डॉक्टर साहब हिकिड़ो ॾाढो नंढड़ो ऐं मासूमाणो सुवालु आहे। अवां छाकाणि त तमामु सीनियर सियासतदान आहियो, अवां सियासत या उहे सभु जंहिं उर्दू में चइबो आहे न नशेबो फराज़, उहे लाहा चाड़ा ॾिठा आहिनि। अवां मार्शल आऊं बि ॾिठियूं आहिनि, अवां MRD जी तहरीक बि ॾिठी, अवां मुशर्रफ जो ॾमर बि ॾिठो, ऐं उनखां पोइ अवां जमहूरियत बि ॾिठी। अवांखे हिन वक़्तु सर लॻे थो त पूरे मुल्क में का मुल्क गीर लीडरशिप बची आहे मुल्क में, या असां फ़क़ति एरियाज़ ऐं फ़क़ति इलाइक़नि ताईं हाणे महदूद थी विया आहियूं? ॾिसो पंहिंजो बाबा इहा ई मां ॻाल्हि कयां थो पियो न, त जेका पॉलिटिकल लीडरशिप हिकिड़ी नॉन इफेक्टिव किरदारु हुनजो थी वियो आहे। किथे बि तव्हां ॾिसो त उनजी जेका इफेक्टिवनेस आहे उहा कोन्हे का, भली कहीं जेको आहे पॉपुलरिटी लेवल पंहिंजा हुजे बि। ऐं हीअ गुज़िश्ता 16 महीननि में जेको कुझु कयो वियो आहे हिन मुल्क सां, जहिड़े क़िस्म जा क़वानीन पास कया विया आहिनि, जहिड़े क़िस्म जी जेको आहे सो सियासी जेको आहे जेका इनिशिएटिव वरिता विया आहिनि, उन खां पोइ त हीअ त जेको आहे सो बिल्कुलु रिलेवेंट थी चुका आहिनि। मुंहिंजी नज़र में अॼु जो मियां नवाज़ शरीफ़ साहिब जेको वापसि नथो अचे त मुस्लिम लीग नून किथे बीठी आहे, ऐं पीपल्स पार्टी जो मार्जिनलाइज़ जमात आहे, उहो त सॼी पाकिस्तान जो जेको आहे हुन पंहिंजी ख़तमु करे पंहिंजो सियासत ख़तमु करे सिंध ताईं महदूद थी वियो। उते बि जेको आहे हुनजी सॼी सियासत जेको आहे उहा वॾेराशाही ऐं जेको एडमिनिस्ट्रेशन ऐं ब्यूरोक्रेसी ऐं पुलिस जे गिर्द रिवॉल्व थी करे। हाणे जॾहिं हुननि जी इहा सियासत ख़तमु थींदी जिते हुनखे जेको आहे 8-10 महीना इलेक्शन न मिलंदी त पोइ असां हिन खां पुछंदासीं त तव्हां किथे बीठा आहियो। त ऑल इन ऑल हिकिड़ो जेको क्राइसिस आहे पंहिंजो पॉलिटिकल लीडरशिप जो वञे थो पियो वधंदो, ऐं अॻिते हली असांखे कीअं था इन ते मुंहिंजे ख़्याल में सभु असां सियासी वर्कर जेके आहियूं या जेको आहे लीडरनि खे सोचण जो एतिरो मौक़ो शायदि न मिले, या उहो सोचण बि नथा चाहिनि पिया। पॉलिटिकल वर्कर्स जेके आहिनि उनखे सोचणो पवंदो त असांखे इहा स्पेस वरी कीअं रीगेन करणी आहे, असां कीअं असां जेको आहे वरी हिन अमर में अची ऐं पंहिंजी जेको आहे स्पेस रीगेन कयूं जेका असां लूज़। ओके डॉक्टर साहब, अवां असां सां गॾु ई रहिजो। डॉक्टर सोराब सर्की साहब असांखे जॉइन कयो आहे, पीपल्स पार्टी जो मौक़ो वठूं था डॉक्टर साहब खां। डॉक्टर साहब प्रोग्राम में ख़ुशि आमदीद सर। वॾी महिरबानी। अच्छा डॉक्टर साहब, अवां लेट सां आया हो। डॉक्टर सफदर अब्बासी साहब ऐं अलीपल साहब ॾाढो तफ़सीली इलेक्शन जे पंहिंजो नुक़्ते नज़र पेश करे चुका आहिनि। पीपल्स पार्टी छा पई सम्झे, चूंडूं कॾहिं थियणु घुरिजनि, किथे थियणु घुरिजे, कीअं थियणु घुरिजनि? पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ इहो ई आहे त जेके 90 ॾींहंनि में इलेक्शन थियणु खपनि। जी सर। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी पाकिस्तान जो आइन ठहियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ी अवामी जमहूरी पार्टी आहे जंहिंखे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे अवाम जी ताईद हासिलु आहे। ऐं इंशाअल्लाह ताला जॾहिं बि इलेक्शन थी
पाकिस्तान पीपल्स पार्टी भारी अक्सरियत में कामयाब थींदी। ख़ासि करे असांजी सिंध में त अलहमदुलिल्लाह तमामु सुठी कारकर्दगी रही आहे ऐं तव्हां पाण ॾिठो आहे त जॾहिं बि इलेक्शन थी आहे सिंध जे माण्हुनि हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी खे कामयाबु कयो आहे। न सिर्फ़ु जेके पोयूं 3 इलेक्शनियूं जाकूं जो पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो क़ाइमु कई आहे, कॾहिं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध में न हारायो आहे, हमेशह सिंगल लार्जर पार्टी थी करे उभरी आहे। ऐं जेकॾहिं उनखे हुकूमत खां रोकियो आहे ज़बरदस्ती इस्टेब्लिशमेंट माण्हुनि खे लोटो करे प्रेशर विझी करे न त अदरवाइज़ जेकॾहिं तव्हां जेके बि इलेक्शनियूं थियूं आहिनि चाहे कंहिं डिक्टेटर कयूं या जर्नल कयूं आहिनि पोइ बि 2002 वारी मुशरफ वारी जेकी इलेक्शन हुई वो जर्नल हो पोइ बि पाकिस्तान पीपल्स पार्टी भारी अक्सर सां कामयाबु थी। पर डॉक्टर साहब ही जेको हाणे चूंडनि वारो मामिलो डिले इन करे पियो थिए त छाकाणि त सिंध जो वॾो वज़ीर CCI जे इजलास में साइन करे आयो आहे पंहिंजो आदमशुमारी जे नतीजनि ते, उनखां पोइ इलेक्शन कमीशन खे जवाज़ मिली वियो आहे नई तकबंदी जो। तव्हां नथा सम्झो त हिकु तरफ़ मां मुतालबो पिया करियो 90 ॾींहं जे चूंडुनि जो ऐं ॿिए तरफ़ अव्हां जे अमल जे करे चूंडूं डिले पियूं थियनि? सर न बिल्कुलु न, असां इहो बिल्कुलु नथा सम्झूं। असां इहो सम्झूं था त इलेक्शन जेतिरो जल्दी थिए उहा थी सघे थी। असां इहो चयो आहे त ॾींहों राति डिलिमिटेशन जो जेकॾहिं कमु करणु चाहिनि था त ॾींहों राति कमु करे सघनि था। ऐं इहो अॻे बि तव्हांखे पाण ख़बर आहे त प्रिलिमिनरी जेके आहिनि उहे माना प्रिलिमिनरी तौर ते अॻे जेके डिलिमिटेशन करे ऐं उनखे पहिरियों एक्सेप्ट न थियो। प्रिलिमिनरी जेको आहे पहिरियों जेके पोयूं जेकी आदमशुमारी थी उन में डिलिमिटेशन थी वई। हाणे का वॾी डिलिमिटेशन जेके वॾे पैमाने ते नथी थिए। असेंबली कंहिं बि ख़ासि करे जेके नेशनल असेंबली जेकी आहे जेकी उहा सीटां वधाइनि, सीट का वधी कोन्हे, 2-4 सीटनि जी फेरफार थिए थी कंहिं सूबे जे अंदरि, त उन में वॾो को इशू कोन्हे। जेकॾहिं करणु चाहिनि त उहे मां सम्झां थो हफ़्तो या 15 ॾींहं में उहा हर शइ करे सघनि था। बाक़ी हाणे जेकॾहिं को ॼाणी वाणी जेके डिले करणी आहे ऐं इलेक्शन खे पोइ ते करिणो आहे त उहा ॿी ॻाल्हि आहे, अदरवाइज़ इलेक्शन विदिन टाइम थी सघनि थियूं। असां इहो चाहियूं था त जेतिरो जल्दी इलेक्शन थियनि उहे बहितर आहिनि मुल्क जे लाइ। मुल्क जो वाहिद हल सोल्यूशन इलेक्शन आहे ऐं जमहूरियत आहे। पर डॉक्टर साहब अव्हां नथा हींअर जेका अव्हां ॻाल्हि पिया कयो त मुल्क जो वाहिद हल इलेक्शन आहे, चूंडूं ई आहे, इहा ॻाल्हि कुझु महीना अॻु में PTI जो चेयरमैन पियो करे, अॼु पीपल्स पार्टी नून लीग सभु पई कनि त हाणे PTI जो चेयरमैन जी त हाणे सियासत तव्हांखे बि ख़बर आहे उन ते कहिड़ो तबसरो कयूं। उहो त उन त सॼो कबाड़ो करायो आहे मुल्क जो। ऐं उन खां पोइ जेके हिते असां वटि जेके असांजा दोस्त आहिनि जेके एंटी पाकिस्तान पीपल्स पार्टी आहिनि उहे पंहिंजा घोड़ा डोड़ाइनि था। उहे कोशिशि कनि था कंहिं न कंहिं तरीक़े सां एस्टेब्लिशमेंट सां मिली करे असां पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह अवाम जी ताक़त ते ई आई आहे। ऐं असांजे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जो बि चवणु इहो त ताक़त। डॉक्टर साहब सिंध में कहिड़ा माण्हू आहिनि जेके एस्टेब्लिशमेंट जी मदद सां पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾियणु चाहिनि था? उहे तव्हां ॾिसो था जेके उहे त पाण पंहिंजी ॻाल्हि करनि था ऐं उहे अहिड़े क़िस्म जा इशारा ॾियनि था ऐं अहिड़े क़िस्म जी मीटिंग्स करनि था। इंशाअल्लाह ताला कुझु बि न थींदो। तव्हां पाण ॾिसंदा जॾहिं इलेक्शन थी त माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी सां वेंदा ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध में वाज़े अक्सरियत। ठीकु आहे डॉक्टर साहब, अव्हां असां सां गॾु ई रहिजो। मां अलीपल साहब जे कमेंट खां अॻु में डॉक्टर सफदर साहब खां कमेंट। डॉक्टर साहब, अव्हांखे लॻे थो पियो त पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो फ़क़ति एस्टेब्लिशमेंट जी मदद सां थी सघे थो पियो या अवामी मूवमेंट में बि पीपल्स पार्टी खे शिकस्त ॾेई सघे थी पई? 2013 खां वठी 2023 ताईं पीपल्स पार्टी जो जेको किरदारु आहे उनमें कहिड़ी तव्हांखे एंटी एस्टेब्लिशमेंट ॻाल्हि नज़र थी अचे? 2013 जी इलेक्शन बि हुनजी मदद सां खटियो, 2018 बि 2018 में बि जेको हुनजी मदद सां खटियो, हाणे बि जेके सभु कुझु कयो हुनजी मदद सां कयूं या हुनजी मदद लाइ कयूं। मूंखे नथो सम्झ में अचे त डॉक्टर साहब कहिड़े थो इशारो करे, पर मदद सां रज़ाई साहब त पंहिंजी सॼी सियासत हुनजी पीपल्स पार्टी जी सियासत खे ख़तमु करे छॾियो अथई। हिकिड़ी मार्जिनाइज़ जमात जेकी सॼे मुल्क जी जमात हुई उहा अॼु जेको आहे सिंध जे वञी 10 ज़िलनि ते पहुती आहे। ऐं मां बिल्कुलु डॉक्टर साहब खे मादर सां जेको आहे चवंदुसि त तव्हां 9 महीना 10 महीना जेके तव्हां पाण वधाई आहे इलेक्शन पंहिंजी CCI में जेको तय थियो आहे, CCI में जेको आहे तव्हां हैदराबाद, सखर, लाड़काणो, पंहिंजो मीरपुर ख़ासि चइनी डिवीजन जी जेका इंटरिम जेके हुई सेंसस फिगर्स उनखे घटि तव्हां जेको आहे करे वञो उते ऑथेंटिकेट करे आया आहियो। त इन सही अमर में तव्हां 9-10 महीने जेका तव्हां पाण डिले कराई आहे या जे इन खां बि मूंखे ख़बर न आहे त अलाए केतिरी थी डिले थिए, उहो जॾहिं उहो टाइम पूरो थींदो त पोइ इहा ख़बरूं पवंदियूं त जेके पुलिस ऐं ब्यूरोक्रेसी ऐं पंहिंजे पावर जे ज़रिए जेको 15 साल तव्हां जेको आहे सिंध ते हुकूमत कई आहे त तव्हांखे इहे इन जो रिज़ल्ट जेको आहे इनशा ताला मिलंदियूं जॾहिं हाणे वरी ॿी इलेक्शन थींदी।
अलीपल साहब हाणे जेकॾहिं चूंडूं थियनि थियूं पियूं हाणे कॾहिं थियूं थियनि इहो त हिकु सवाल ई निशान आहे पर जॾहिं बि थियनि थियूं पियूं ऐं उन्हनि चूंडुनि में अगरि तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन आउट थो थिए ग्राउंड खां ॿाहिरि थो थिए त पोइ त PTI वटि कहिड़ा ऑप्शन्स हूंदा कीअं छाकाणि त तव्हांजी त सॼी पॉलिटिक्स जेका आहे उहा हिकिड़े फ़र्द जे चौगिर्द रहे थी पई उहो फ़र्द ई अगरि उन इलेक्शन जे मैदान में न हूंदो त पोइ छा थींदो? साईं उहो फ़र्द जेको आहे सो उन खां ई त ही सभु जेके दोस्त असांजा मोहतरम आहिनि उहे ॾिनल आहिनि तंहिंजे करे त पोइ अंदरि वञो सयूं करियो अचनि इलेक्शन करणु नथा चाहिनि ऐं उहो जो थींदो त असां वटि ॾिसो लीडरशिप त तयारु आहे। डॉक्टर साहब हींअर चयो पिए त अलीपल जेको आहे जंहिं पार्टी में बीठो इलाही माण्हू छॾे विया हलिया ऐं डॉक्टर साहब खे अप्रिशिएट थो करियां। डॉक्टर साहब चयो त अहिड़े ॾुखे वक़्त में अलीपल बीठो आहे। ॾिसो आऊं कंहिं अकेडमी मां पढ़ी कोन आयो आहियां लीडरशिप जो इहो ई इन पार्टी में ई तयारु थिया आहियूं। अॼु सॼी हेॾो ज़ोर लॻो पियो हुनखे फेस पिया करियूं बीठा आहियूं न पार्टी में त वही ॾिसिजो हींअर पॉपुलरिटी जो उहो दौर लॻो पियो आहे जो असांजी कैंपेन थी चुकी आहे। डॉक्टर साहब जॾहिं खां असांजे लीडर खे हिननि अंदरि हयो आहे न तॾहिं खां असांजी सॼी कैंपेन थी चुकी आहे। हीअ इलेक्शन खां जेके डिॼण वारा माण्हू आहिनि उहे पिया वञो सयूं कनि केॾी महिल चीफ इलेक्शन कमिश्नर जो सहारो वठनि केॾी महिल। अलीपल साहब कतई कलाक माफ़ी अवां सोशल मीडिया जो हवालो ॾियो पिया या अगरि अवां उते जी ॻाल्हि कयो था पिया त पोइ त असां ॾिठोसीं त जॾहिं परवेज़ मुशर्रफ अचे पियो उन चयो परवेज़ मुशर्रफ जो सर हिकिड़ो ॾाढो तारीख़ी जुमिलो आहे उन चयो त मुंहिंजा फेसबुक ते 3 लख खां वधीक फॉलोअर पर उहो जॾहिं कराची एयरपोर्ट ते लथो त 300 माण्हू बि उनजे इस्तक़बाल लाइ कोन हुआ। भाईजान आउं प्रैक्टिकल माण्हू आहियां कंहिं ज़िले में आउं इलेक्शन हिकिड़ी विड़ी चुको आहियां उते मुंहिंजो 60,000 वोट आहे। हिते लाड़काणे में उहो पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ आहे को ईअं कोन्हे जो मूं इहे थंभा बि छा हुते साम्हूं पीपल्स पार्टी जो वक्स ॾाबनि ॾाॾनि खां जेके कनि पिया इलेक्शनूं उन्हनि जे साम्हूं मुंहिंजो 60,000 वोट आहे। मुंहिंजो को अहिड़ो को पॉलिटिकल उते कोन्हे न को मुंहिंजो ॾाढो पर ॾाढो को ऐं डॉक्टर साहब वारनि 2-3 दफ़ा किरायो आहे हिते हिननि जी लीडरशिप खे किरायो आहे लाड़काणे में। हाणे वरी डॉक्टर साहब लाइ त मूंखे लख इज़तूं आहिनि। डॉक्टर सोराब साहब असांजो भाउ आहे पर उहा पीपल्स पार्टी जेका फेडरेशन जी निशानी बेनज़ीर पूरे मुल्क की ज़ंजीर किथे आहे उहा ज़ंजीर हींअर इमरान खान आहे। भले डॉक्टर साहब न मञे तो पुछे पंजाब में ॿुधाए तक ॿुधाए डॉक्टर साहब जे तव्हां पीपल्स पार्टी खटींदी ॿुधाए सरहद मां किथां खटींदी उहो दौर ख़तम थी वियो साईं मुंहिंजा। हाणे पर डॉक्टर साहब न मञे त उहा ॿी ॻाल्हि आहे। डॉक्टर साहब असांजो वॾो भाउ आहे। ठीकु आहे डॉक्टर सोराब सरकी साहब हाणे हिकु अवां इहा ॻाल्हि कई त अवां सिंध जेको आहे उहो स्वीप कंदो पर इहो को सिंध स्वीप करणु हुजे ऐं पंजाब ऐं KPK ऐं बलूचिस्तान में जेका हिते ॻाल्हि बि थी त उते अगरि पीपल्स पार्टी खे मैंडेट ई न मिले त पोइ सिंध स्वीप खे एप्रिसिएशन सम्झिजे पीपल्स पार्टी लाइ या अवां सम्झो पिया त इहो हाणे पोइ हिते हटणु आहे? दादा जीअं अली साहब ॻाल्हि कई पहिरियों तव्हांजो जवाबु ॾियां मुंहिंजा ॿाहिरि आहिनि सियासत पंहिंजी जाइ ते डॉक्टर साहब बि पीपल्स पार्टी में रहिया हुआ डॉक्टर सफदर अब्बासी साहब बि जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हुई त जेके मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां जेके माण्हू उनखे छॾे विया उन जे लाइ कहिड़ा रिमार्क्स ॾींदा त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा कुझु न आहे पार्टी खे तबाह कयो आहे। हाणे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब त असां सां न आहे उनजी पार्टी जो जेको सरबराह आहे उहो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जो पुटु आहे बिलावल भुट्टो साहिब आहे न। हाणे उन वरी जेके उहे ई साॻिया जेके माण्हू जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी में सां उन्हनि जा कोई इख़्तिलाफ़ात हुजनि या को प्रॉब्लम हुजे उहे चवंदा त हाणे उहा पार्टी न आहे। उहा पार्टी आहे अलाह जी महिरबानी सां ऐं माण्हुनि जी उहा मोहबत आहे ऐं माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट करनि था। ऐं अली भाउ बि इहा ॻाल्हि करे थो इहा चए थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में माना पाकिस्तान पीपल्स पार्टी जा एतिरियूं त जड़ियूं मज़बूत आहिनि न ज़ाहिर आहे जड़ियूं मज़बूत आहिनि। 50 साल थी विया आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी हिते पॉलिटिक्स करे थी। हाणे 30 साल थी विया आहिनि तक़रीबन जेको आहे 93 खां वठी असां बि हिते मां 6 इलेक्शन कॉन्टेस्ट कयूं ऐं उहो बिल्कुलु। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मां इहो को इन में को मसइलो न आहे जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि हुजे अहिड़ी का एस्टेब्लिशमेंट जी ताक़त जी डॉक्टर साहब चए थो एस्टेब्लिशमेंट जी ताक़त डॉक्टर साहब खे ख़बर आहे उहो सीनियर आहे मूंखां ऐं उहा एस्टेब्लिशमेंट इस्तेमालु थिए हा त पोइ असां पंहिंजे लाड़काणे शहर जी इलेक्शन हारायूं आहे पॉसिबल आहे। उहो त राति जो ई कमु पूरो थी वञे हा सुबुह ताईं त अची करे छड़ो ख़ाली दॿा ई उन्हनि खे नसीब न थींदा। असांजे पीपल्स पार्टी 2002 वारी इलेक्शन असां ख़बर आहे जेकी असां पीपल्स पार्टी प्लेटफॉर्म ते असां इलेक्शन कॉन्टेस्ट कई डॉक्टर साहब खे पाण ख़बर आहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब केॾी तकलीफ़ में हूंदी। बाक़ी जेकॾहिं फ्री एंड फेयर इलेक्शन थियनि ऐं इक्वल प्ले ग्राउंड मिले
मां त यकीन सां इहो तव्हांखे ॿुधायां थो जेके बि ॿियूं पार्टियूं उन्हनि खे बि माण्हू आज़माए चुका आहिनि। ठीकु आहे, माण्हू जा पंहिंजा ज़ाती इख़्तिलाफ़ात थी सघनि था, फेयर एंड फ्री इक्वल जेकॾहिं प्ले ग्राउंड मिले त पाकिस्तान पीपल्स पार्टी सुठी आहे। सिंध में त अलाह जी महिरबानी सां हुनजो को मुक़ाबिलो ई कोन्हे। ऐं कहिड़ो हिकिड़ो माण्हू ॿुधायो त कहिड़ी लीडरशिप आहे जेकी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अगेंस्ट आहे। हाणे तक़रीर करण सां, सुठे ॻाल्हाइण सां या जेको क्रिटिसाइज़ करण सां माण्हू वोट कोन कंदा। इलेक्शन थिए, असां त चऊं था इलेक्शन थिए। ऐं हिकिड़ो असांजो हिकिड़ो आइनी किरदारु हुयो, चीफ मिनिस्टर हुयो, उन खे आइनी तरीक़े सां जेकॾहिं उन इहा ॻाल्हि कई आहे त असां हिनखे सेंसिस खे क़बूल कयूं था त उनखे क्रिटिसाइज़ न कयो वञे। जेकॾहिं असां क़बूल कयूं या न कयूं आहे को फ़र्क़ु न पए। हाणे बि माण्हू डॉक्टर साहब इन हवाले सां अगरि क़बूल न कयो आहे, ॻाल्हि त ॿुधी वञो। हाणे बि खोड़ माण्हू विया आहिनि त उन में 2 चीफ मिनिस्टर हुया कोन, जेकी CCI आहे उहा बि अनकॉन्स्टिट्यूशनल आहे। मक़सदु आहे त जेके ज़ाहिर आहे जंहिं निज़ाम में असां रहूं था उन में असांजो चीफ मिनिस्टर आहे, असां निज़ाम खां ॿाहिरि त नथा वञी सघूं। ठीकु आहे डॉक्टर साहब, उहा अवां जूं मजबूरियूं अवां जी पंहिंजी जाइ ते, पर अगरि वज़ीर आला उते क़बूल न करिया त हिन वक़्तु सूरत हाल बि हुजे। सर इहो हिकिड़ो ॻाल्हि न आहे, तव्हांखे ख़बर आहे त आइनी तरीक़े सां सर CCI जे इजलास में अगरि हिकिड़ो बि मेंबर अगरि इनकार थो करे त पोइ सर CCI जो फ़ैसिलो सर नथो थी सघे न। सर अवां कानून ॼाणूं था पिया। सर अवां कानून ॼाणूं था पिया। उहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे, पर ॻाल्हि इहा त कंहिं वक़्त ते के अहिड़ा डिसीशन हूंदा आहिनि जेके मुल्क अॻे ई जेके असांजो पल साहिबु असांजो भाउ माण्हू आहे। मां हिकिड़ी गुज़ारिश कयां, जेकॾहिं इमरान ख़ान सही पॉलिटिक्स करे आहे ऐं सही तरीक़े सां जेकॾहिं उनखे वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जे ज़रिए लाथो बि हो, असेंबली में वेठो हुजे, थी सघे थो अॼु मुल्क जी सूरत हाल इहा न हुजे हा। तव्हां पाण ॾिसो था त डॉक्टर तमामु मां ॿुधायां थो त सीनियर माण्हू आहे ऐं हाणे बि जेकी सूरत हाल आहे उहा का मां नथो सम्झां त का टाइम डॉक्टर साहब टाइम थी वियो आहे। वरी असां कोशिशि कंदासीं त इन मौज़ूअ ते अव्हां खां ज़रूरु कोई ॿिए जाइ ते नुक़्ते नज़र वठूं। वरी महिरबानी डॉक्टर सोराब सर्की साहब, डॉक्टर सफदर अब्बासी साहब, अली पल साहब, अव्हां टिनि मौज़ूअ में जी वॾी महिरबानी। नाज़रीन, अव्हां GDA पीपल्स पार्टी ऐं तहरीक इंसाफ़ जो मौक़िफ़ ॿुधो। चूंडूं कॾहिं थियूं थियनि ऐं साफ़ शफ़ाफ़ थियनि थियूं या रिवायती जीअं थींदियूं आहिनि उहे थींदियूं, उनखां बि वॾो सुवालु इहो आहे त हिन वक़्तु इहो सुवालु वॾो आहे त चूंड जी तारीख़ जो ऐलान कंहिंखे करिणो आहे, इलेक्शन कमीशन खे करिणो आहे या सदर खे करिणो आहे। वज़ारत क़ानून वटि सदर जो ख़तु पहुतो आहे। हाणे वज़ारत क़ानून उन हवाले सां पंहिंजो नुक़्ते नज़र कीअं थो ॾिए, कॾहिं थो ॾिए, वक़्तु ॿुधाईंदो त प्रोग्राम वक़्त में पुॼाणी थी थो पइजे। असां मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।